ब्रेकिंग न्यूज़ आहे नाज़िन अवां सां शेयर करण पीपल्स पार्टी तरफ़ां अॼु शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी वरसी जो जलसो गढ़ी ख़ुदा बख़्श भुट्टो में कोठाए पियो वञे। सिंध समेत सॼे मुल्क में जियालनि जा काफ़िला पहुचंदा। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी समेत ॿिया पीपी अॻवान जलसे खे ख़िताब कंदा। रमज़ान सबबि 5 अप्रैल ते वरसी जो जलसो मुलतवी करे 14 अप्रैल ते रखियो वियो हो। अहम ख़बर अवां सां शेयर करे पीपल्स पार्टी तरफ़ां शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी वरसी जो जलसो गढ़ी ख़ुदा बख़्श भुट्टो में कोठाए पियो वञे। सिंध समेत सॼे मुल्क जियां जियाला काफ़िला पहुचंदा। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी समेत पीपी अॻवान जलसे खे ख़िताब कंदा। इन ई हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे लाड़काणे मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर रशीद समू। जी रशीद, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। कुल पाकिस्तान पीपल्स पार्टी तरफ़ां शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी 5वीं वरसीअ जे मुनासिबत सां अॼु जेका आहे गढ़ी ख़ुदा बख़्श भुट्टो में जलसो कोठायो वियो आहे। सॼे मुल्क मां जेका आहे काफ़िला गढ़ी ख़ुदा बख़्श भुट्टो पहुचंदा ऐं जलसे खे पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं सदर पाकिस्तान पीपल्स सदर जेका आहे मुल्क जो सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह समेत पीपीअ जा मरकज़ी उन सूबाई अॻवान ख़िताब कंदा। जलसे जे मौक़े ते गढ़ी ख़ुदा बख़्श भुट्टो में शहीदनि जी मज़ारुनि अॻियां ग्राउंड ते वॾो स्टेज ठाहियो वियो आहे, जंहिंखे पार्टी झंडनि ऐं पार्टी अॻवाननि जी तस्वीरुनि सां सिंगारियो वियो आहे। सिक्योरिटीअ जा जेके इंतज़ाम आहिनि उहे इंतज़ामी सख़्तु कया विया आहिनि ऐं वरसीअ जे जलसे जी सिक्योरिटी इंतज़ामनि जो जाइज़ो वठण लाइ IG सिंध गुलाबी मेमण ऐं जेको घरू वज़ीर हो उहो गढ़ी ख़ुदा भुट्टो गुज़िरियल ॾींहुं पहुता। उन्हनि सिक्योरिटीअ जो जाइज़ो वरितो हो। जलसे बाबति कयल इंतज़ामनि ते ब्रीफिंग वरिती ही। ॿिए पासे शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी वरसीअ जे मुनासिबत सां रखियल जलसे में आम मोकल ते जेका आम जलसे आम ते सिक्योरिटीअ जा जेको इंतज़ामनि जो जाइज़ो वठण लाइ SSP लाड़काणो रशीद इहो ॿुधाइजो त जलसे जे मुख्य हिन वक़्तु छा रखियो वियो आहे ऐं जेके अॻवान आहिनि उहे कहिड़े टाइम जलसे खे ख़िताब कंदा। मुख्य तक़रीब केॾी महिल शुरू थींदी? जी बिल्कुलु, पहिरीं जेकी तक़रीब रखी वई हुई उहा मंझंदि जो 3 बजे रखी वई हुई, पर जेकी गुज़िरियल ॾींहं खां जेको बरसाति जो सिलसिलो आहे उहो बरसाति थियण सबबि जेको गुज़िरियल राति जेको आहे इहो पीपल्स पार्टी जे जेके तरफ़ां इहो ऐलान कयो वियो त जेको जलसो आहे उहो शाम जो 6 बजे बाज़ाब्ता तौर शुरू थींदो। पहिरियों जेको जलसे जो टाइम हो उहो 3 बजा हो, पर हाणे जेको जलसो आहे शाम जो 6 बजे अॼु उते गढ़ी ख़ुदा बख़्श भुट्टो में जेको आहे उहो शुरू थींदो ऐं जेके जिया पूरे मुल्क मां सिंध ऐं बलोचिस्तान KPK लाहौर समेत मुल्क जे कुंड कुट मां जेको आहे जियालनि जेको जेके जियाल आहिनि उहे अॼु गढ़ी ख़ुदा बख़्श भुट्टो में पहुचंदा ऐं स्टेज जेकी आहे उहा तयारु थी वई आहे ऐं हुते जेके गढ़ी ख़ुदा बख़्श भुट्टो में ऐं नवंदरे में जेके पार्टी जा जेके अॻवान आहिनि उन्हनि खे हुते तस्वीरुनि सां जो आहे नवंदेरो खे ऐं गढ़ी ख़ुदा बख़्श भुट्टो में उन अॻवाननि पीपल्स पार्टी अॻवान जे तस्वीरुनि सां सिंगारियो वियो आहे ऐं जलसो जेको आहे उहो बाज़ाब्ते तौर बरसाति सबबि जेको आहे शाम जो 6 बजे रखियो वियो आहे। शाम जो 6 बजे बाज़ाब्ता तौर जलसो शुरू थींदो, जंहिंखे पाकिस्तान जो सदर आसिफ ज़रदारी, पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं राजा परवेज़ अशरफ, यूसुफ रज़ा किलनी ऐं ॿिया जेके पीपी अॻवान आहिनि उहे जलसे खे ख़िताब कंदा। जी ठीकु आहे रशीद, तव्हांजी वॾी महिरबानी अपडेट करण जे लाइ।